अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु आउं तव्हांखे विंडोज़ 10 में सिंधी स्पेल चेकर लॻाइणु सेखारींदुसि। जॾहिं असां को बि लफ़्ज़ लिखंदा आहियूं माइक्रोसॉफ्ट वर्ड में त उहो ग़लति हूंदो आहे त उन जे हेठां हिकु ॻाढ़ी लाइन अची वेंदी आहे। उहो इंग्लिश में असां लिखंदा आहियूं त उहा अची वेंदी आहे। उहा दरअसल लाइन जेका हूंदी आहे उहा स्पेल जी हूंदी आहे। हाणे हिते आउं तव्हांखे लिखी ॾेखारियां थो। हाणे हिन में जेॾीमहिल असां ग़लति लिखंदासीं, ॾिसो हिते मूं ग़लति लिखियो, हिते अंडरलाइन अची वियो हलियो। जॾहिं राइट क्लिक कंदासीं त हिते ॿुधाए थो त हिन वर्ड जेको आहे सही कहिड़ो आहे। आर ई लिखियलु आर में हिन सजेशन ॾींदो आहे। तीअं ई असां सिंधी जो लिखंदा आहियूं, सिंधी में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ठीकु, त उन जे लाइ असांखे सिन सलामत जो स्पेल चेकर इंस्टॉल करणो पवंदो। सिन सलामत जो स्पेल चेकर विंडोज़ 7 में इंस्टॉल करणु आसान आहे, पर विंडोज़ 10 में जीअं त लैंग्वेज सपोर्ट सिंधी जी शामिल आहे त उन करे प्रूफ टूल न आहे सिंधी जो। उन करे असांखे हिन में इंस्टॉल करणु थोरो मुश्किल आहे। असां सभ खां पहिरियां असां माइक्रोसॉफ्ट वर्ड खे ॾिसंदासीं त असां वटि वर्ड जो कहिड़ो वर्जन आहे। उन लाइ फाइल ते अचिबो, अकाउंट ते ऐं अबाउट वर्ड ते। हिन में ॿुधाए पियो त माइक्रोसॉफ्ट वर्ड 2013 आहे, ऑफिस 2013 ऐं 32 बिट आहे। त उन लाइ असांखे माइक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 जो 32 बिट वारो प्रूफिंग टूल इंस्टॉल करणो पवंदो। प्रूफिंग टूल इंस्टॉल करण खां पहिरियां असांखे ॾिसणो आहे त असांजी लैंग्वेज कहिड़ी लॻल आहे। त सिंधी लॻल आहे। हाणे असांखे सिंधी बजाए असांखे त फारसी लॻाइणी आहे। उन खां पोइ ई असां वटि स्पेल चेकर कमु कंदो। लैंग्वेज प्रेफरेंस में ईंदासीं। लैंग्वेज प्रेफरेंस में असां न्यू एड लैंग्वेज कंदासीं। एड लैंग्वेज में असां हिते पर्शियन या फारसी लिखंदासीं। फारसी, ठीकु, नेक्स्ट, इंस्टॉल। असां वटि हाणे फारसी ॿोली इंस्टॉल थी चुकी आहे। फारसी ॿोली इंस्टॉल थियण खां पोइ असां हिन में सिंधी जो कीबोर्ड ऐड कंदासीं। ऑप्शन में वियासीं, ऑप्शन में अची एड, ऐं हिन में MB सिंधी SK वारो कीबोर्ड आहे, इन ते असां क्लिक कयो त हीउ कीबोर्ड इंस्टॉल थी वियो। ऐं पर्शियन वारो कीबोर्ड असां रिमूव कंदासीं। ईअं करण सां ई यानी सिंधी असां वटि इंस्टॉल थी वई कंप्लीटली। ठीकु, इन खां पोइ असां वटि अॻु में जेकॾहिं सिंधी इंस्टॉल थियल आहे त उनखे असां रिमूव था करे छॾियूं सिंधी लैंग्वेज खे, त जीअं मुश्किल पेश न अचे। हाणे असां वटि फारसी जे अंदरि सिंधी वारो कीबोर्ड इंस्टॉल थियल आहे। ठीकु आहे, त हिन खे असां क्लोज़ कयो। क्लोज़ करण खां पोइ माइक्रोसॉफ्ट वर्ड में ईंदासीं ऐं हिते ॾिसंदासीं वाक़ई असां वटि हिते फारसी ते सिंधी कमु करे थो। बिल्कुलु हिते सिंधी कमु करे पियो। हाणे असांखे सिन सलामत स्पेल चेकर इंस्टॉल करणो आहे। उन सां गॾोगॾु प्रूफिंग टूल बि इंस्टॉल करणा आहिनि। उन लाइ असां छा कंदासीं, sinsalamat.com ते ईंदासीं। sinsalamat.com तां उते प्रोजेक्ट्स में लिस्ट में ईंदासीं। प्रोजेक्ट में सिंधी स्पेल चेकर या सिन सलामत स्पेल चेकर ते आया। हिन में ॿ फाइलूं हूंदियूं आहिनि, हिकु प्रूफिंग टूल ऐं ॿियो इंस्टॉलर। हाँ, प्रूफिंग टूल असांखे जेको करिणो आहे, असां वटि माइक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 जो 32 बिट वारो वर्जन आहे। हिन कारम डाउनलोड लिंक में आयासीं, माइक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 32 बिट फारसी प्रूफिंग टूल। असां वटि फारसी बि इंस्टॉल थियल आहे। फारसी जो 32 बिट प्रूफिंग टूल डाउनलोड कंदासीं ऐं उन खां पोइ उनखे इंस्टॉल कंदासीं। गॾोगॾु असां हिनखे थोरो डेस्कटॉप ते, ओके, ऐं उन सां गॾोगॾु असांखे हितां माइक्रोसॉफ्ट सिन सलामत स्पेल चेकर डाउनलोड करणो आहे। बीटा वर्जन जेको आहे उन ते क्लिक करे असां डाउनलोड कंदासीं। इनखे बि असां डेस्कटॉप ते रखूं था। हीअ ॿ शयूं असां वटि इंस्टॉल थी वियूं हलियूं, सॉरी डाउनलोड थी वियूं आहिनि, फ़िलहाल न इंस्टॉल कयूं पिया। हीअ प्रूफिंग टूल डबल क्लिक करे इंस्टॉल कंदासीं। टिक मार्क करे दामा। हाई माइक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 32 बिट लाइ फारसी जो प्रूफिंग टूल इंस्टॉल थी वियो। सिन सलामत स्पेल चेकर आहे, इनखे असां एक्सट्रैक्ट करे था रखूं। हिते एक्सट्रैक्ट करण खां पोइ सिन सलामत स्पेल चेकर इंस्टॉल कंदासीं। नेक्स्ट, एग्रीमेंट, नेक्स्ट,
दोस्तों असां वटि हाणे सिंध सलामत जो स्पेल चेकर बि इंस्टॉल थी वियो, फारसी जो प्रूफिंग टूल बि इंस्टॉल थी वियो। हाणे असां माइक्रोसॉफ्ट ऑफिस खे बंदि करे नई सिंध खोलियूंसि हिनखे। हाणे असां हितां जेको ॿोली असां वटि MB सिंधी वारी आहे, फ़ोन साइज़ वधाए था छॾियूंसि, चेक था करे ॾिसूं हींअर MB लतीफ़ी SK। अच्छा हाणे मूं ग़लति लिखिया आहिनि कुझु लफ़्ज़, त हुन लाइ हिन जो स्पेल चेकिंग जो असांखे डिफॉल्ट सिलेक्ट करिणो आहे प्रूफिंग टूल ते। हिन ते क्लिक करे लैंग्वेज में आयासीं, हितां अञा उर्दू पियो खणे। उर्दू जे बजाए असांखे हितां फारसी जो प्रूफिंग टूल आहे, उन ते डिफॉल्ट करिणो आहे। फारसी जे लाइ असां P सां पर्शियन में हिते हूंदो ऑप्शन, पर्शियन, ओके। दोस्तों मूं माइक्रोसॉफ्ट वर्ड खे रीस्टार्ट कयो। माइक्रोसॉफ्ट वर्ड खे रीस्टार्ट करण खां पोइ हीउ जेको सो फारसी प्रूफिंग टूल यानी सिंधी स्पेल चेकर कमु करणु शुरू थी वेंदो। हाँ त असां को बि लफ़्ज़ लिखूं था, मिसाल असां लिखूं था तहीम, ये अंडरलाइन करे छॾीं तो कई लफ़्ज़ ग़लति आहे। राइट क्लिक कंदासीं त हिते ॿुधाईंदो त हिन जो जेको सही स्पेल छा आहे, पर ही असां वटि हिन जो को बि सही न पियो ॾेखारे। असां हिनखे पंहिंजो ई लफ़्ज़ करे था छॾियूं। साॻिए तरीक़े सां असां सिंध लिखंदासीं, सिंध में को बि कोन हुजे, सिंध सलामत स्पेल चेकर। हाणे स्पेल लफ़्ज़ जेको आहे उन जे लाइ असांखे ॿुधाए पियो सजेशन कहिड़ियूं आहिनि। हिकिड़ो स्पेशल आहे, स्पिन आहे, जेको बि असांखे ॾिए पियो। ईअं ई सिंधी ॿोली जो स्पेल चेकर यानी हिजे चुकासींदड़ असां वटि इंस्टॉल थी चुको आहे। इस तरीक़े सां तव्हां बि हिन में इंस्टॉल करे सघो था। जेकर तव्हां वटि विंडोज़ 7 आहे त विंडोज़ 7 जे लाइ तव्हां वटि ऑलरेडी फारसी इंस्टॉल थियल हूंदी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे फारसी जो प्रूफिंग टूल इंस्टॉल करिणो आहे। उन खां पोइ सिंध सलामत जो स्पेल चेकर इंस्टॉल करिणो आहे। उमेद आहे थी वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। पंहिंजे राय खां आगाह कजो।